सिंध में तइलीमी एमरजेंसी जूं दावाऊं धूड़। काछे जा केतिरा ई स्कूल उस्ताद न हुजण सबबि बंदि। सवें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। सिंध में वॾे वक़्त खां तइलीमी एमरजेंसी हुअण बावजूदि काछे जे केतिरनि ई स्कूलनि में उस्ताद मुक़रर न हुजण सबबि सवें शागिर्द तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। जॾहिं त स्कूलनि में फर्नीचर जी खोट ऐं उस्ताद मुक़रर न हुजण करे ॻोठाणनि स्कूलनि खे ओताक में तब्दील करे छॾियो आहे। इन सिलसिले में काछे जे ॻोठ मिसरी जमाली जे रहवासियुनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम अॻियां ताईंदे चयो त संदनि ॻोठ में क़ाइम प्राइमरी स्कूल गुज़िरियल 2 सालनि खां बंदि पियल आहे, जंहिंजे करे ॻोठ जा 100 खां वधीक शागिर्द तइलीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। उन्हनि ॿुधायो त स्कूल में उस्ताद मुक़रर कराइण समेत फर्नीचर फ़राहम करण ऐं स्कूल जे ज़बून हाल इमारत जी मरम्मत कराइण लाइ केतिरा ई भेरा तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े तइलीम खाते जे आफ़ीसरनि वटि दाहियो आहे, पर को बि तदारुक नाहे थी सघियो। ॿिए पासे ॻोठ बहादुर जमाली में क़ाइम प्राइमरी स्कूल सेमिस कोड न मिलण सबबि गुज़िरियल वॾे वक़्त खां बंदि पियल आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम अॻियां ताईंदे चयो त स्कूल में तदरीसी अमल जारी कराइण लाइ तइलीम खाते समेत सिंध जे वॾे वज़ीर खे पिणु शिकायतूं करे चुका आहियूं, पर अञा ताईं शिकायतुनि जो हज़ालो नाहे कयो वियो। हुन चयो त ॻोठ में लखें रुपयनि जे लाॻत सां तयारु कयल स्कूल उस्ताद ऐं शागिर्दनि खां सवाइ अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। हुननि सिंध जे तइलीम खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कंदे चयो त काछे जे ॻोठ मिसरी जमाली ऐं ॻोठ बहादुर जमाली में बंदि पियल स्कूलनि जो नोटिस वठी स्कूल खोलाए काछे जे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। अल्ताफ़ जमाली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, टंडो, रहीम ख़ान।